अल्लाह असांजे ॾोहनि असांजे किननि करतूतनि ॾे नज़र न कर। तुंहिंजे प्यारे नबी जा उम्मती आहियूं, उन रोज़े वारे जे सदके तूं रहम फरमा। रहमान रहम फरमा, सत्तार सतुर फरमा। कहार पंहिंजी कहारियत खां बचा, जब्बार पंहिंजी जब्बारियत खां बचा। या अल्लाह असांखे तुंहिंजे कहर तुंहिंजे जबर जे सहण जी ताक़त कान्हे, रहम फरमा। दुनिया में भी रहम, आखिरत में भी रहम। दुनिया में भी फज़ल, आखिरत में भी फज़ल। या अल्लाह ही जेके भी बाना अॼु राति पछाड़ी ताईं तोखे राज़ी करण जे लाइ वेठा थई, हिननि जो ॿियो कोई गर्द कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आ। अल्लाह सभिनी खां राज़ी थी, नंढनि खां वॾनि खां, जवाननि खां कुराड़नि खां, मर्दनि खां औरतुनि खां राज़ी थी। अल्लाह जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी। या अल्लाह जेके मौजूद उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी। अल्लाह जेकी ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी वफ़ात करे विया उन्हनि खां बि राज़ी थी। इन वैज़ के जलसे के हिदायत जो ज़रियो बना। या अल्लाह ये टूटा फूटा लफ्ज़ पंहिंजे दरबार में कबूल ऐं मंज़ूर फरमा। या अल्लाह जन नौजवाननि ई मेहनत कई आहे, दीनी प्रोग्राम रखियो आहे, अल्लाह उन्हनि नौजवाननि जे ज़िंदगी में उम्र में बरकत नसीब फरमा। उन्हनि जे मेहनत के ताउन खे कबूल फरमा। सभिनी नौजवाननि खे, नंढनि खे, वॾनि खे, मर्दनि खे, औरतुनि खे दीन जो फिक्र, दीन जो दर्द नसीब फरमा। या अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त रात जे पोएं हिस्से में मां पंहिंजे रहमत जो नुज़ूल दुनिया वारे आसमान ते फरमाए करे ऐलान कंदो आहियां, हल मिन मुस्तगफिरिन अग़फिर लह। कोई गुनाहगार को ॾोहारी जॾहिं मूंखां रात जे पोएं हिस्से में माफ़ी वठंदो आहियां, मां उनखे माफ़ी ॾेई छॾींदो आहियां। या अल्लाह असां सभु गुनाहगार, सभु ॾोहारी, सभु मुजरिम, असांजो बार बार गुनाह में, विख विख गुनाह में, या अल्लाह असां मथे खां वठी पेरनि ताईं गुनाहनि खां भरियल, सभु तोखां माफ़ी था वठूं, ज़ारी था कयूं, तौबा था कयूं। अल्लाह असांजी तौबा क़बूल फरमा। अल्लाह असांजे हथड़नि खे ख़ाली न मोटा, तुंहिंजो वाइदो आहे। या अल्लाह असांजे झोलनि खे ख़ाली न मोटा, पंहिंजी रहमत सां माला माल फरमा। या अल्लाह उलमा हक़ जी फरमा, मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह उम्मत जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह हिन मुल्क में क़ुरान वारो निज़ाम नाफ़िज़ फरमा। अल्लाह असांखे ज़ालिम हुक्मराननि खां निजात अता फरमा। या अल्लाह सूबे सिंध जे मुसलमाननि खे, गयूरनि खे तौफ़ीक़ ॾे त उलमा जो साथ ॾियनि, सालियनि सां सोबत रखी करे हिन मुल्क में क़ुरान मजीद निज़ाम जे लाइ कोशिश कनि। या अल्लाह असां सभिनी खे उलमा सां साथ ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या अल्लाह सभिनी खे उलमा सां साथ ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या अल्लाह असांखे बिस्तरे जे मौत खां बचा, शहादत जो मौत नसीब फरमा। या अल्लाह असांखे असहाबे रसूल, आले रसूल, अज़वाजे रसूल, अहल बैते रसूल सां सच्ची मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह असांखे इख्तिलाफ़ात, फ़िरक़े वारियत खां बचा, सभिनी मुसलमाननि खे इत्तिहाद इत्तिफ़ाक़ नसीब फरमा। या अल्लाह असांखे शिर्क ऐं बिदत खां बचा, तौहीद ते इस्तिक़ामत नसीब फरमा। असांजो ख़ात्मो ईमान ते फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़िय फ़ी अहलिना व मालिना व दीनिना व दुनियाना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा ला तुआख़िज़ना इन नसीना औ अख़्ताना। रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीन मिन क़ब्लिना। रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वाअफ़ु
عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين وصلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وأصحابه وآل بيته